का पोइ उन जा आमाल नामा दफ्तर धरती ते बरकरार हूंदा मलाइका अजर ऐं सवाब लिखंदा रहंदा सुभान अल्लाह इल्म पढ़ी इल्म पढ़ाए इल्म हासिल कयई ॿियनि खे इल्म पढ़ाए इल्मी ख़िदमत कयई इहो इल्म उनखे अहिड़ो जियापो अहिड़ी ज़िंदगी अता करे थो जो मरी वञे त उनजो अजर ऐं सवाब जारी सारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद हुसैन रहमतुल्लाह अलैह दीन जी ख़िदमत कयो दीन पढ़िया ॿियनि खे पढ़ायो पंहिंजे बचनि खे दीन पढ़ायो अॼु उन्हनि जे वफ़ात खां पोइ बि उन्हनि जो फैज़ ऐं उन्हनि जे इल्म वारो उहो अजर ऐं सवाब अॼु बि जारी मौलाना अब्दुल बारी सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह उन्हनि पंहिंजे बचनि खे इल्म कादरी चिश्ती सोरवती या वलियन सां जेका निस्बत जुड़ी वञे न या निस्बत अदना खे आला निकमने खे कारआमद दिली दुआ है त जीअं हज़रत मौलाना अब्दुल बासित सोने पंहिंजे बच्चे खे महिनत सां तयारु कयो आहे पंहिंजे बच्चे खे मोहम्मद शाकिर सिद्दीकी अलाह कंदो त इहो वरी टटे में फैज़ इल्म जो ईअं जारी ऐं सारी कंदो जीअं संदसि अजदाद जीअं संदनि ॾाॾनि दीन जी ख़िदमत कई असांजी रब जे दर ते उमेद आहे ऐं दुआ आहे त अलाह कंदो त ही साहिबज़ादो बि ईअं पंहिंजे अवल ॾाॾनि वांगुरु दीन जे इल्म खे फैलाईंदो ऐं इहो सिलसिलो इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी सुभान अल्लाह साईं फरमाईंदा इल्म पढ़े ॿियनि खे इल्म पढ़ाए इन जो अजर ऐं सवाब ज़िंदगी में त मिलंदो पर क़ब्र में वञी पवे सदियूं गुज़री वञनि पर इन जे इल्म जो फैज़ जारी रहंदो इन जो अजर ऐं सवाब बि क़यामत ताईं जारी या पंहिंजे बच्चे खे नेक बणाई सालिह बणाई पंहिंजे औलाद खे सदोरो दीन वारो बणाई पंहिंजे औलाद खे क़ुरान जो हाफ़िज़ बणाई पंहिंजे बच्चे खे दीन जो आलिम बणाई इहो औलाद अबे ऐं अमड़ जे लाइ सालिह अमल आहे उन्हनि जे वफ़ात खां पोइ बि इन जो अजर ऐं सवाब उनखे मिलंदो रहंदो या का मस्जिद ठहराए को मुसाफ़िर खानो ठहराए अॼु जे मस्जिद में पाण वेठा आहियूं हींअर मूं ॾिठो त सन 1057 हीअ मस्जिद बादशाह शाहजहां ठहराई सही 1057 हींअर हले पई 1442 माना 385 साल घणो थियो 15 घटि 400 साल केॾो ज़मानो गुज़रियो आहे हाणे हिन मस्जिद में हज़ारे लखे माण्हुनि नमाज़ूं पढ़ियूं आलिम हाफ़िज़ आबिद ज़ाहिद सूफ़ी सालिह हिते नमाज़ूं पढ़ी विया जेतिरो सवाब उन्हनि खे मिलियो ओतिरो सवाब मस्जिद ठहराइण वारे खे
पर हिनन बादशाह के कब्र ते रब जो रहमत अंदर मस्जिद ठाराई मस्जिदूं त पियूं हज़ारे लखे माण्हू ठाहिनि था पिया पर हींअर मस्जिद हिन खे मां ॾिसां पियो सोचां पियो वेठो ही समझो पूरा 400 साल का मथे ज़मानो गुज़रियो आहे पर हिन जो बुनियाद मज़बूत आहे केॾा थुल्हा बुनियाद जे तामीर जो बुनियाद मज़बूत हूंदो आहे न उहा तामीर सदियुन ताईं समय हज़ारे सालन ताईं हलंदी आहे मुंहिंजा दोस्तो त जे माण्हू जो दीन इस्लाम वारो बुनियाद मज़बूत हूंदो ख़ुदा ॼाणे उन ते ईंदड़ नस्लनि में बि दीन क़ाइम अक़ीदे जो बुनियाद भी मज़बूत रखो अहले सुन्नत जे अक़ीदे ते मज़बूत बुनियाद ते क़ाइम रहो तव्हां जी इहा सुन्नियत तव्हां में बि क़ाइम हुजे तव्हां जे बचनि में बि तव्हां जे ईंदड़ नस्लनि में बि अज़ीज़ान गिरामी खुशबख्त आहिनि उहे जेके पंहिंजे बचनि खे दीन जो इल्म पढ़ाइनि था मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे ताजदार फरमायो सोने नबी की हदीस सुनन अबू दाऊद में इमाम तिरमिज़ी भी रिवायत आंदी आ मुझे आका फरमायो मन सलक तरीकन यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहू तरीकन इलल जन्नत जेको इल्म सिखण जे लाइ रस्ते ते हले थो इल्म पिराइण जे लाइ तालिब इल्म बणजी रस्ते ते हले थो अल्लाह उन जे लाइ जन्नत जो रस्तो आसान बनाए तालिबुल इल्म ज़मीन ते हलंदो आहे इहो इन जो धरती ते हलणु न आहे इहो दिलि खे जन्नत जे बाग़ में घुमियो सुभान अल्लाह जेॾीमहिल तालिबुल इल्म हलंदो आहे ज़मीन ते त मलाइक पंहिंजा नूरानी पर उन जे पेरनि जे हेठां वेठा सुभान अल्लाह भली स्कूल पढ़े कॉलेज पढ़े यूनिवर्सिटी में पढ़े पर मलाइक पेरनि जे हेठां पंहिंजा पर न विछाईंदा तकिड़े ते वेही क़ुरान पढ़े दीन जो इल्म पढ़े हलंदो आहे त मलाइक नूरानी पर उन जे पेरनि जे हेठां मौलाना मोहम्मद शाकिर साहब दीन जे इल्म जी निस्तार वठी आलिम थी आयो मदीने वारे साईं फरमायो त आलिम जे लाइ आसमान वारा बि दुआऊं था घुरण ज़मीन वारा बि दुआऊं था एसी ताईं जो समुंडनि जूं मच्छूं समुंडनि जे पुछ में रहण वारा जानदार जीव बि उन जे लाइ दुआऊं था घुरण जेको दीन जो इल्म पढ़ी निकिरे सुभान अल्लाह सही फरमाईंदा व फज़लुल आलिमी अलल आबिदी का फज़लुल कमरी अला साइरिल कवाकिबी आलिम जी ऐं आबिद जी पाण में जे भेट कजे न आबिद सॼी रात जागे नफ़िल पढ़े ज़िक्र करे इबादत रियाज़त करे ज़ुहद करे जुहद करे पोरियो करे इहो आबिद भलो आहे
अल्लाह वटि प्यारो आहे पर आबिद ऐं आलिम जो फ़र्क़ु ईअं आहे मदीने वारे साईं फरमायो त जीअं सितारनि ते चोॾीं जो चंड रोशन हूंदो आबिद सितारे वांगुरु आहे आलिम चोॾीं ते चंड वांगुरु आहे या ठरी वाले न ठरी मस्जिद ठही आहे न शाहजहां बादशाह मस्जिद ठहिराई न हिन साईं जो जेको वॾो ॾाॾो हुयो जेको हिते सिंध में आयो शीराज़ मजा असुल ईरान जा हुया शीराज़ मजा हिते आयो मदरसो खोली इन मदरसे वारी जात साईं जो वॾो ॾाॾो जेको रब खे उन जो इल्म दर्स तदरीस अहिड़ी वणी जो बादशाह बि चयो त मस्जिद ठाहींदुसि इन जाइ ते बि तुंहिंजो मदरसो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो साईं जे ॾाॾनि खे शर्फ़ मिलियो ही जेका मस्जिद आहे न हिन मस्जिद में जेकी साईं जा ॾाढा मुक़रर थिया ऐं उहो सिलसिलो अॼु ताईं हलंदो पियो अचे छहों ख़तीब हुयो साईं मुफ्ती मोहम्मद हुसैन छहों ख़तीब हुयो ऐं सतों ख़तीब केरु थियो साईं हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह ऐं अठों ख़तीब हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल बारी सिद्दीकी ऐं नाओ साईं मुझे भरसा बेटा मुझे भाग आहे जो साईं मुझे पासे ऐं इहो सिलसिलो जारी करण जे लाइ साईं पंहिंजे बच्चे खे महिनत कराए पढ़ायो आहे आलिम बनायो आहे मुंहिंजी दुआ आहे अलाह कदो थिए इहा मस्जिद क़ाइम हूंदी क़यामत ताईं साईं जो नस्ल बि आलिम फाज़िल ख़तीब थींदा सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त आबिद जे मथां आलिम जी फज़ीलत ईअं आहे जीअं सितारनि में चोॾीं जो चंड सुभान अल्लाह भली बीए पढ़े एमए पढ़े एलएलबी करे वकील हुजे पीएचडी करे डॉक्टर बणिजी अचे पर इहो शर्फ़ न मिलंदुसि जेको आलिम खे सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया बेशक आलिम नबियन जा वारिस आलिम के जा वारिस पुट मिसाल हिकिड़ो वॾेरो आहे उहो वॾेरो मरंदो त उन जा वारिस केर थींदा उन जा पुट धीअरूं ज़ालूं बच्चा पोइ वॾेरे जेका शइ ठाही हूंदी न उहा हुनजे औलाद खे वरसे में मिलंदी वॾेरे फुर मार जा दुकान मकान जायूं बनियूं धारियूं प्लाट धारिया बंगला धारिया वरसे में पुटनि खे औलाद खे बंगला मिलंदा माड़ियूं मिलंदियूं पर अल्लाह ताला जा जेके नबी आहिनि न पैगंबर जॾहिं दुनिया तां वेंदा त उन्हनि जा वारिस नबीअनि जा वारिस नबीअनि जे मिल्कियत जा मालिक नबीअनि जे मटीअ जा वरसे वारा आलिम
पैगंबरन जो वरसो इल्म ऐं इहो इल्म जंहिंखे मिलियो इहो नबीअन जो वारिस इहो पैगंबरन जो वारिस सुभान अल्लाह जंहिंखे बंगला वरसे में मिलनि जंहिंखे गाॾियूं वरसे में मिलनि थी सके तो गाड़ी जो एक्सीडेंट थी वने थी सके तो सिलसिले में बंगलो किरी पवे पर देखो इल्म के मिलियो न यो इल्म दुनिया में बताए वो कब्र में बताए वो क़यामत में बताए सुभान अल्लाह जरे क़यामत जो यादो थी दो न आबिद ही दो रब फरमाए जो आबिद वन जन्नत दे हल जन्नत दे वरियाल में दो रब फरमाए जो मोर जाल पी दो पी मां कहता हल आबिद जोर थी आबिद रो जन्नत दे मोर जाल वगैरह पी आ दे मौलवी पी मानू हैरत में अची निहारींदा ताजो शायद आबिद जोर थी लो आबिद रो जन्नत दे आलिम पी रहो रब फरमाए दो आलिम हे मशर जो मैदान ते पिस निहार जन्नतुन जी खिदमत कई हुई उन्हनि खे सुञाण जन्नतुन जो मदरसो ठाहियो उन्हनि खे सुञाण जन्नतुन जे मदरसे में तॾो तौड़ी वठे ॾिनो उन्हनि खे सुञाण जन्नत खे वुज़ू जे लाइ पाणी जो करो भरे ॾिनो उन्हनि खे सुञाण ए आलिम जन जन दुनिया में तुंहिंजी खिदमत कई उन्हनि सभिनी खे सुञाणी अकेलो न वञ इन्हनि सभिनी खे पाण सां गॾाए पुट मालदार कने हिसाब में फाथा पे हूंदा पैसे ॾोकड़ दौलत वारा हिसाब किताब में अटकिया हूंदा आबिद वञी जन्नत रे वेठा थींदा आलिमन खे हुकुम मिलंदो अकेला न वञो महशर जे मैदान में जा जन जन खे सुञाणो था उन्हनि खे गड़गड़ाए जन्नत रे वठी वञो अॼु साईं जो मदरसे जी नई इमारत ॾिसी आयो आहियां ॾाढो दिलि ख़ुशि थी विया अलाह कंदो जीअं सुहिणो मदरसो ठहियो आहे रब कंदो त इहो मदरसो वरी ईअं दीन जे इल्म सां आबाद ऐं शाद हूंदो पुट हे जेके आलिमनि जो तव्हां मदरसो ठाहियो ज़रूरु हिन में सीमेंट लॻो हूंदो रेती या दौलत उते कम नहीं गई पर ये दौलत जेका खुदा के रास्ते में खर्च कई मदरसा ठहराई मस्जिदूं ठहराई आलिमन की खिदमत कई या खिदमत तुंदी उते तो के कम नहीं चो सल्लल्लाहु शिया के वहाबी के चक्रावली के कादियानी दीन दा दुश्मन इन दुश्मन का बचाने जो हथियार इल्म
नाजायज अरे पिणे मलाए वियो ॾाढो मलाए वियो समझो दारे कोन था तो शैतान गुमराह करे मिलो साईं फरमाइन था कर दुश्मन जे लाए इल्म हथियार वसईन इंदल अखिल्ला दोस्तन जे विच में इल्म सीगार इल्म सूहा मुंहिंजा दोस्तो औरत खे सर ज़ेवर पाईंदी आहे ॾह कटा पाईंदी आहे लाल लिबास पाईंदी आहे हार सिंगार कंदी आहे सुहिणी लॻंदी आहे पाण खे सिंगारबो आहे जीअं औरत जो सिंगार ज़ेवर आहिनि त मोमिन जो सिंगार इल्मु आहे इल्मु हदीस जो फिटल उजड़ल बाग हुजे वण सुकल हुजनि तारियूं छणियूं हुजनि उन फिटल वणनि में हिकिड़ो वण ताज़ो साओ मेवा बीठो हुजे ख़बर इहो वण ठहंदो या न सुहिणो लॻंदो या न हड़ई वण सुका पिया आहिनि गोड़ा लॻा खिज़ा में वणनि जा पन छड़ी विया पर उन्हनि में हिकिड़ो वण साओ बीठो आहे ऐं घाटी छांव वारो वण आहे उन जे छांव में इंसान पखी जीत जानवर वेही सुकून आसाइश वठनि था इहो वण सुठो सुहिणो लॻंदो या न लॻंदो जाहिल सुकल पननि वारे उन छणियल पननि वारे वण वांगुरु गोड़े वण वांगुरु आहिनि पर आलिम सर सब्ज़ शादाब ध्यान आहे आलिम जो मिसाल ईअं अथव जीअं ताज़े मेवनि वारो फरियल वण हुजे मिसाल अंबनि जी मौसम आहे अंबनि सां टिंडियूं डारियूं भरियूं पियूं हुजनि ईअं मेवनि सां भरियल वण हुजे थोरी हवा लॻंदी त मेवा छॾंदा जेको वेठो हूंदो न हेठो पियो ताज़ा मेवा खाईंदो त आलिम जी कचहरी आलिम जी मजलिस में ईअं अथव जीअं मेवेदार वण हुजे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इज़ा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ जॾहिं तव्हां जन्नत जे बाग़नि मां गुज़रो न त वञी चरो जन्नत जा मेवा खाओ छा कयो जन्नत जा मेवा खाओ असां जन्नत
बैठा होगा मौलवी साहब खुद बॉडी लो झूठा गाना शुरू कर शैतान समझे तो कुछ सिक्की वकी लो ता हदीस को दीन की गाल को मैं वो जन्नत जो मता खाए ओडी मल निंड ओडी मल समझो था ना बड़ा सच्ची बुधायो अज जे इन महफिल में बैठा आयो केतरन आलम की ज़ियारत कयो अज जन्नत जो मज़ो अचे तो या न तो ये देखे आलम जो तकरीर बुधाई ना ये जो जन्नत जा मेवा पे मिले पर मेरे जो मज़ो बुने के मेरे को चाक चलो भलो हुंदो बीमार के भली मिठा मेवा दियो ना उनके नवणदा मरीज के ताम मजेदार नवणदा चंगे भले के ताम जो मज़ो इंदो मेवे जो मज़ो चंगे भले के इंदो जेके दिल जा बीमार उनके मौलवी दी गाल न वणंदी पर जेके दिल जा जिंदा सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो प्यारो असहाबी हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु को रिवायत करे लबाबुन यतअल्लमुहु अर्रजुल अहब्बु इलैया मिन अल्फ रकअतिन सुभान अल्लाह हिकड़ो इल्म जो बाब सिखा हिकड़ी गाल इल्म जी सिखा वडो 1000 रकातूं पढ़ो 1000 रकातूं पढ़ण का इल्म जी हिकड़ी गाल सिखण वञा वठे शैतान किथे चाहींदो त हे एडो सवाब खटे समझो था मुझे सामने घणो निंड में वेठा तॾहिं इहा ॻाल्हि वराए मां सोची रोज़ जुमे ते मोई सां लठ जो खड़ी वेंदा या लठ बिछा दीने जे लाया तो मन को लठ काढी सी
रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो वलिया आलिम रब्बानिया मदरसे में पढ़ंदो रात दी इल्म पढ़ंदो अज तक बत्तियों में बिजलियों में मौला दोस्तों रोशनी का इंतजाम है उन वक्त में लालटेन होया चिराग होया मेणबत्ती हुई उन्होंने चिराग की रोशनी में पढ़ंदे रात दी किताब की वर्क करदा नहीं करदे मुतालियो करदे मदीने पा करे करे अखिर में गोढ़ा गाड़े लजपाल नबी के सल्लो करे तो या रसूल अल्लाह ओ मुझा सोना नबी माता के दीन जो तालिब इल्म पढ़दे किताब पढ़दे मुझी मसर खत्म थी गया ओ मुझा नबी सोना तू हयातुल नबी आई तू सबला बुद्ध तो आई तू तालिब इल्म कैसी कैसा लाई दोई ओ मुझा हबीब अदीन तालिब इल्म ते पदी मेरे नजर कयो रोए भी पियो मदीने वाले साईं के सबला तो करे खुदा जो कसम हिते आशिक खट्टे में सत्रू करे उन्हें ये चप्पल जा आवाज गुंबद खतरा जो धनी बुझदो या रसूल अल्लाह यतीम में यार तू या हबीब अल्लाह ये मेरा आधार तू या रसूल अल्लाह
सीने वाली मक्खियों में रोशन होती विलायत का दर्जा देखे मुस्तफा जो ठाकुर मिले ओ मौला मोहम्मद मेरे सामने सिक्के मुझे तो मदीने का अल्लाह सिक्के मुझे तो मदीने का ये हयाती अभी वफा चंदुल घर में जो खेल सामने सिक्के मुझे तो मदीने का अल्लाह सिक्के मुझे तो मदीने का सुजाग दीवार अखियों में रोशन और दिल में रोशन मस्जिद सजी खतूरे की खुशबू से सुरही खुदा जाने मुझे मुस्तफा की को हयात नहीं जाओ हयात नहीं अजब सुनो नबी इन्ना इल्मी बाद मौती व इल्मी फिल हयात मुझे वफात का मुझे इल्म ही अली मुझे ज़ाहिर ज़हरी वमन मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैहि इल्ला बलगनी सौतुहु दुनिया का पर्दो फरमाए नजपाल नबी जो यारे का सिद्दीक़ अकबर जेमल दुनिया का पर्दो फरमायो थई फरमाई त जेमल मां वफात करे वना मुजो जिस्म खणी हुजूर दे हुजरे पाक दे सामो हुजूर दे गुंबद खुदा हुजरे नबवी दे सामो रखजो जे जो या रसूल अल्लाह तुजो गुलाम तुजो साथी सिद्दीक़ हाज़िरा जे इजाजत दियो त तवा जे हुजरे में तवा सा गड दे जे इजाजत न मिले त के जन्नतुल बकी में तवा कजो सुभान अल्लाह जेमल सिद्दीक़ अकबर जो जनाज़ो मुबारक खड़ी हुजरे पाक जे दरवाजे ते आंदो हुयो दर बंद हुयो कुंडो लगल हुयो हितो सद कयो हुयो या रसूल अल्लाह सिद्दीक़ अकबर जो जनाज़ो हाज़िरा हुजरे पाक आवाज़ आयो उदखुल हबीब इलल हबीब फइन्नल हबीब इलल हबीब
एकड़ो दोस्त जे दोस्त सां मिलण जो मुश्ताक दर पाणे खुली वियो कुंडो पाणे खुली वियो दरवाज़ो खुली वियो सिद्दीक़ अकबर दाख़िल थियण जी इजाज़त सुभान अल्लाह ए सिद्दीक़ अकबर उमर के अंदर रिवायत था सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करता हबीब फरमाता उरिज बी लस्माए फमा मररतु बिस्माइन इल्ला वजदतु इस्मी व इस्म अबू बकर सिद्दीक खल्फी साईं फरमाते सतनी आसमानन ता मेरा जवानी रात जितना भी मनो गुजर पियो थे ते मुंहिंजो नालो लिखियो हर आसमान ते दर दरियूं राहदारियूं कुबा जन्नत जा दरवाजा हर जाइ ते मुंहिंजो नालो लिखियल हो ऐं मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर सिद्दीक़ जो नालो या डरियो या न डरियो साईं फरमाइनि था फमा मररतु बिस्माइन के आसमान खां मुंहिंजो गुज़र न थियो पर हर आसमान ते मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर जो सुभान अल्लाह हज़रत सहल बिन सअद साइदी रिवायत फरमाइनि था हबीब करीम फरमाता हुब्बु अबी बकर व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती अबू बकर जी मोहब्बत ऐं अबू बकर जी शुक्र अदायगी मुंहिंजे हर उम्मतीअ जे मथां वाजिब अबू बकर जो शुक्रियो अदा कयो अबू बकर जा थोरा थोरा उम्मत ते अबू बकर जा थोरा हिन उम्मत ते सारी उम्मत क़यामत ताईं जेका ईंदी न सभिनी जे मथां सिद्दीक़ अकबर जा थोरा आहिनि साईं फरमाइनि था हुब्बु अबी बकर व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती हर मुंहिंजे उम्मती जे मथां अबू बकर जी मोहब्बत वाजिब आहे अबू बकर जी शुक्रिया अदायगी वाजिब आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिद्दीक़ सिद्दीक़ कुर्बानी जेका सिद्दीक़ ॾिनी न काइनात में जेको मिसाल पेश जिंद जान बच्चा घर तन मन धन हर शइ मुस्तफा जे नाले ते फिदा कई इस्लाम सभिनी खां अव्वल आंदे माल सॼो मुस्तफा जे नाले ते कुर्बान कई न्याणी पंहिंजी नबी सोणे जे निगाह में अव्वल आंदो नबीअ ते
साईं वटि मौजूद कोन हो गॾु आया हुआ हुजूर जन पानी की खली वाटर कूलर पानी सां भरे कोन आया हुआ हथे खाली आया हुआ जेकॾहिं अबू बकर के हुजूर जन फरमाइन था अबू बकर मूं वटि पानी आहे कोन किथों ॾियां ॻाल्हि त सची हुई न ऐं अबू बकर खे ख़बर हुई त साईं जन वटि पानी मौजूद न आहे मुल्लो चवे थो त रसूलुल्लाह के सदिन हुजूर का मदद वठण शिरक आहे हुजूर का घुरन शिरक आहे अल मदद या रसूलुल्लाह चवण शिरक आहे हाणे हिन मुल्ला जेको 15वीं सदी में पैदा थियो इन्हे के वधीक ख़बर आहे अबू बकर खे वधीक मुस्तफा जो पहिरियों शागिर्द मुस्तफा करीम नदियारे दार रफीक बाज़ार उन्हे के वधीक ख़बर हुई आजो के मुल्ले के वधीक ख़बर आहे अबू बकर के वञण लॻी त हुजूर का पाणी हुजूर फरमाया अल्लाह का गुरु अबू बकर गैर अल्लाह को छो तो गुरी हुजूर ये चवंदा न जे मुल्लो चए थो त या रसूल अल्लाह न चओ या अली मदद न चओ या दस्तगीर न चओ शिरक थी वेंदो मुल्ला तोखे वधीक ख़बर आहे अबू बकर हुजूर तो खुद दीन जा मालिक है हिन मुंडे के अच्छे दीन जो खुद को जाती मुंडो तो वने मां मुझे थी जाए बार मां खां वरी दाई के वधीक प्यार उड़ समझदा कटे मां जे सूर खाई ॾियो मां के प्यार बार वधीक प्यारो हूंदो या दाई के वधीक दाई दाई हम पैसा वठी के कराने या खिदमत नौकरी ॾियण के दाई के बार वधीक अबू बकर चया हियर त दार जे दर तो आया पानी कोन हुयो किथे अनार जे दर ते पानी किथों पिए था न अबू बकर जो ईमान आहे मुस्तफा चाहे त अण हुंदमा हुंद करे जेका शे मौजूद न हुजे मुस्तफा करीम चाहे त उहा शे मौजूद साईं अबू बकर दार जे दर ते पानी पिया सिद्दीक़ अकबर वियो ॾिठई त ज़ार जे दर ते पाणी जी नहर पई वहे न पाणी जी नहर पुट सम्झ में अचे वॾी ॻाल्हि जेकॾहिं को माण्हू चवे त मौलाना शाकिर साहब सिद्दीक़ी कुबाई मस्जिद जे मथां नहर वहाई आहे तव्हां यकीन कंदो चलो यार पैर खोड़े मस्जिद ते कुपे ते किथों न पानी दी बाबी अकुल में ॻाल्हि सम्झ में नथी अचे न अकुल नथो वञे न पुट जेका ॻाल्हि अकुल में न अचे ऐं नथी करे त इन खे सम्झो आहे मौजज़ो जिते अकुल आजिज़ थी वञे इहा शइ आहे मौजज़ो साईं फरमाइनि अबू बकर वञी पाणी पिया अबू बकर जो अचे त गारे सोर जे दरवाज़े ते पानी की नहर पई वहे पानी पीतो हट कहीं मोटियो साईं फरमाया अबू बकर पानी पीती या रसूल अल्लाह पानी तो पीतो पर पानी छा हुयो सुभान अल्लाह अहला मिन अल असर व अबयद मिन अल लबन माखी का मिठो खीर का अच्छो पेड़न का वधीक शफाफ हुयो मुश्क का वधीक खुशबूदार हुयो या रसूल अल्लाह जिंदगी में कदे एड़ो में पानी न पीतो देखो पानी साईं फरमाइंदा अबू बकर यो दुनिया जो पानी न हुयो तेरी बात को पानी की तलब कई मूं रब के अर्ज कयो अल्लाह जन्नत दी नहर
ज़मीनदार मुझे लाई साईं फरमाता आओ अबू बकर बुधाया त तू जो शान मुझे करोड़ जाए अर्ज़ की या रसूल अल्लाह बुधायो साईं फरमाता अबू बकर को मानू इबादत करे साले अमल करे इतना अमल करे जो ने 70 नबियन जेतरा अमल गड थी वजन पर जे अबू बकर सा बुग़्ज़ समझोगा वली सजी जिंदगी इबादत करे ज़ोहरैन पढ़े मगरिबैन पढ़े सजी उम्र मथा वाला करे समझी वेंदो सजी उम्र करे पर अबू बकर साहब पुरुष तज़र जन्नत जी खुशबू मदीने वाली बेश्त में वीदो तन पर जन्नत जी खुशबू न मारे सको हां तो को सिद्दीक़ अकबर सा मोहब्बत है सुभान अल्लाह वरी इस केडो रब जो करम आ ठटे वाला तमाम दे मथा जो सोने सिद्दीक़ जो औलाद तमाम अबू बकर जो औलाद सिद्दीक़ी खानदान सिद्दीक़ी घरानो से आलिम हाफिज दीन जा अदवान रब तवा के दिना है आलिम की इज्जत कयो आलिमन से मोहब्बत रखो सिद्दीक़ी खानदान सा मोहब्बत अकीदत रखो तवाजे गोठ में ही मदरसो खुलियो माशाअल्लाह वा कदीम वा दरसगाह वरी इकड़े नए नए रूह नए तरीके सा अल्लाह ताला जल्ले शानो वरी साईं वारन के वधीक हिम्मत ॾिनी आया वधीक हिम्मत ॾिनी वदा त पोइ इन मदरसे जी तव्हां सां सभिनी खे ख़िदमत करण बि ज़रूरी इन मदरसे जी ख़िदमत बि कबी मदरसे जे तामीर में हिस्सो वठिबो मदरसे जे हलाइण में मौलवी साहब जी पगार आ साईं जा मस्जिद जो ख़र्च आ तॾो खपे तौरी खपे किताब खपे इहो केरु को मलाइक लही अचे कंदा तव्हां ठटे वारनि खे करिणो आहे न ठटे वारनि खे करिणो आहे ठटो इल्म जो मर्कज़ हुयो हुयो जो इल्मी यूनिवर्सिटियूं हुयूं ठटे शहर जे अंदरि जा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह उहा रीत साईं सिद्दीक़ी घराने वाला पाड़िया ऐं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा प्यारा साईं हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल रहमान खटवी ज़ीद मजदूर उन्हनि जो शानदार मदरसो आहे तव्हांजे ठटे मकली में दीनी दर्सगाह आहे इन्हनि आलिमनि सां मोहब्बत रखो आलिमनि सां निस्बत रखो उन्हनि जे मदरसनि जी ख़िदमत कयो ऐं आख़िरी ॻाल्हि ऐं ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे बच्चनि खे मदरसनि में मदरसे में पढ़ायो पंहिंजे बच्चनि खे दीन जो आलिम कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो पंहिंजे औलाद खे दीन सेखारियो त तव्हांजो औलाद